हस्ती भांति प्रिय ऐं नाम रूप। नाम ऐं रूप ही नाम आ त मन आ, रूप आ त मन आ। बाक़ी हस्ती भांति प्रिय आहे, ॾिसण में अचे थो प्यारो, इहो परमात्मा आहे। तहां सम्झंदा आहियो परमात्मा कोई तीर्थ ते या कंहिं टिकाणे मंदिर में या आकाश में वेठो आहे। हिन गीत जो सॼो अर्थ इहो आहे, ही संसार ऐं परमात्मा हिकु ई आहे, लिकल बि न आहे। इन नाम ऐं रूप खे सिर्फ विसार। नाम अहंकार माया ऐं हे मुंहिंजो रूप आहे। न तुंहिंजो कोई नालो आहे, न तुंहिंजो कोई रूप आहे। आकारन में निराकार, रूपन में अरूप, नामन में अनाम। ही संसार ऐं परमात्मा अलग न आहे। हे आहे, ॾिसण में अचे थो, हे प्यारो, हे सॼो संसार ही परमात्मा आहे। इनखे चवण सां न, मां चवां ऐं तव्हां मञो त ग़लति थी वेंदी ॻाल्हि। परमात्मा जेसि ताईं माण्हू ॼाणे नथो, टे तल आहिनि, शरीर जो तल, मन जो तल ऐं आत्मा जो तल। पहिरियों शरीर जो तल, शरीर जे तल खां थोड़ो मथे चढ़ंदो त मन जो तल, वरी शरीर जो तल त क्षणभंगुर आहे, शरीर जो तल त सदाईं न हलंदो, ऐं शरीर सां माण्हू मिलंदो बि त केतिरी देरि मिलंदो। हिकदमि जल्दी कोई असांजी प्यास आहे, काई धीउ भेण काथूं अचे थी, या असांजो प्यारो कोई बि अचे थो ऐं सालनि खां न ॾिठो आहे, त प्रेम निकिरंदो आहे हर कंहिं इंसान जो, स्त्रीअ जो चाहे पुरुष जो। प्रेम जो तल आहे हृदय, जंहिंखे चवंदा आहिनि अनहद चक्कर। 7 चक्कर आहिनि, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनहद, आज्ञा, सहस्त्रार। त हे हृदय वारो चक्कर, हृदय। असां कंहिंखे बि गरजंदा आहियूं त छाके लॻाईंदा आहिनि, पेरनि सां न। जेको माण्हू चए मूंखे पेरे पए, मां बि न चाहींदा त मूंखे कोई पेरे पए। मां पवंदो बि आहे, चवंदा आहियां गले मिल मां सां, पेरे न। जॾहिं कथा ई, सॼी कथा ई मां चवां थो तव्हां में निराकार आहे, त मां तव्हांखे झुकायां। हा, झुकायां तॾहिं जॾहिं मां बि तव्हांजे साम्हूं झुकां, मां बि तव्हांखे ॾिसां, भाई तव्हां में बि उहो निराकार आहे, मूं में बि उहा, पोइ मां बि झुकां, तव्हां बि झुको, त गजब जी भक्ति, गजब जी, जेके चवंदा आहियो तू ही निरंकार, तू ही निरंकार, यानी तो में बि उहा, मां में बि उहा। मां ॿिए खे झुकाए करे रस वठां त मां पोइ अहंकारी थियो। माण्हू झुके थो पंहिंजी श्रद्धा सां, केवल अहिड़ो झुकंदो आहे, बाक़ी त औपचारिकता आहे, ॿिए खे ॾिसी करे झुकूं था। बाक़ी जेको कोई झुकंदो आहे त उहा त उनजी झुकण वारे जी ख़बर पइजी वेंदी आहे त उहो जेको झुकियो आहे कहिड़े भाव सां झुकियो आहे। उनखे मां रोके बि न सघंदो आहियां, छो जो हुनजो भरिसां अहिड़ो भाव, त उनखे त हीअं मां चवां थो पर उते असांजी न हली सघंदी आहे। उहा उनजी श्रद्धा अहिड़ी आहे त उहो झुके, उहो ईअं न त कवायत थो करे, शरीर थो झुकाए, बाक़ी त माण्हू एक्सरसाइज कंदो आहे। झुकण न आहे, झुकण असली आहे तन झुके, मन बि झुके, मां न आहियां, उहो आहे झुकण। बाक़ी हे त जेको बि तव्हां मथां टेकियो था पिया, सिर्फ़ु माण्हू घणा त झुकंदा बि आहिनि, पोइ तो पंहिंजो जूतो ॾिसंदा आहिनि, कोई खणी त नथो वञे, ध्यानु वरी इन पासे ॾे हूंदो अथनि। इहो झुकण, झुकण न आहे। त पहिरियों हे तन, उहो केतिरी देरि मिलंदो, कोई बि असांजो ईंदो भाकी पाईंदो, खणी केतिरो बि असांजो प्यारु निकिरी अचे, पाईंदो बि 1 मिंट 2 मिंट नेठि कंहिंखे जो चॿ ॾेसि जोर सां, बाबा हाणे छॾ, मम्मी मम्मी थोड़ी देरि जे लाइ हिते लॻाईंदो बि, ईअं थोरी त लॻाई बीह रहंदो,
थोड़ी देर जे लाइ। इहो प्रेम सुठो आहे, पर शरीर जो प्रेम आहे। मां प्रेम होॾे न खणी वञा लवरा लवरीअ जो। प्रेम सभिनि सां करे सघंदो आहे माण्हू, माउ सां, भेण सां, धीउ सां, भाउ सां, गुरूअ सां त सचाई जो प्रेम आहे। बाक़ी हुन प्रेम आहे, प्रेम कंहिंसां बि माण्हू करे, कंहिंसां बि। हिन में कोई हो न आहे, जंहिंखे जेको प्रेम निकिरे जंहिंजे प्रति करे। पर शरीर जो प्रेम क्षण भंगुर आहे, इहो ज़्यादा देर करे ई न सघंदो। थोड़ी देर 5 मिंट 7 मिंट नेठि वरी शरीर खे छॾिणो पवंदो कि न, ईअं न चुपकाए बीह रहंदो त उहो जेके पकड़ींदासीं उनखे घोटो अची वेंदो। छॾ हाणे न, हाणे वरी थी वियो न, हाणे आई आहियां भले 10 सालनि खां पोइ, ईअं खणी वियो पकड़ेसि, वरी पोइ घणी देरि हली अथसि। थोड़ी देरि हिकिड़ो शरीर जो तल, वरी तंहिंखां पोइ आहे मन जो तल। इन खां ऊंचो आहे मन जो तल। शरीर जे तल खां मन जो तल ऊंचो आहे। मन जो तल, मन में अंदर प्रेम, तन मिले चाहे न मिले। जीअं हिकिड़ो गीत ईंदो आहे, तन से तन का मिलन हो न पाया तो क्या, मन से मन का मिलन कोई कम तो नहीं, मन से मन का मिलन कोई कम तो नहीं, खुशबू आती रहे दूर ही से सही, सामने हो चमन को कम तो नहीं, सामने हो चमन कोई कम तो नहीं, चांद मिलता नहीं सबको संसार में, है दियाई बहुत रोशनी के, तन से तन का मिलन हो न हो पाया तो क्या, मन सां। वरी मन जो हिकिड़ो स्वामी साहिब जो श्लोक बि ईंदो आहे, शरीर ॼाणी पाण खे, शरीर ॼाणी पाण खे त मरी मिटी थी, शरीर ॼाणी पाण खे जे मन ॼाणी पाण खे त मिलियो रह जगदीश सां, जीअं आत्मा ॼाणी पाण खे त कढ संसे जो सी, पो जीअं वणे पी स्वामी चवे राम रस, जीअं आत्मा ॼाणी पाण खे। अञा मां आत्मा ते आयो न आहियां, पहिरियों शरीर जो तल। इहो प्रेम भी चालू इतां थींदो आहे। मतां ईअं कोई चवे मां भॻवान सां प्रेम कंदो आहियां ऐं माण्हुनि सां नफ़रत कंदो आहे, मां इहो दोकोड़ीअ जो थो चए पियो, मां भॻवान सां प्रेम कंदो आहियां। कहिड़े भॻवान सां प्रेम? मां हितां ई त चालू आहे, हितां ई। हे जेको शरीरनि में रूपनि में अरूप वेठो आहे, आकारनि में न, चालू हितां ई। भले इन मां तृप्ति न मिलंदी न मिलंदी न मिलंदी, इतां कीचड़ खां ई चालू आहे। हीअ कीचड़ आहे, मां मञा थो इहा कीचड़ आहे। प्रेम कंहिंसां बि कंदासीं धोखो त ईंदो ई ईंदो, पर भेण इहो गुल हितां ई खिलंदो आहे। कमल जो गुल किथां खिलंदो आहे, किथां निकिरंदो आहे? कीचड़। या कीचड़ मां ई कमल जो गुल मथे चढ़ंदो आहे, जेको सभिनी खां श्रेष्ठ गुल आहे। उनखे पाणी चाहे कीचड़ स्पर्श न कंदी आहे। इहो कमल जो गुल हेठां ज़मीन मां कीचड़ मां मथे निकिरंदो आहे। त इहो आहे शरीर कीचड़ समान, पर स्टार्ट प्रेम जो बिज इतां ई निकिरंदो। कोई माण्हू आयो कंहिं संत ॾे, मूंखे भॻवान पाइणो आहे। संत बि परीक्षा वारो, डंडे वारो, वो संत न, संत न ॼाण वारो। संत वो जेको मुंहं सां हुनखे बिल्कुलु वचन चढ़ा ॾसे, जेको अंधविश्वास ऐं भरमनि ऐं संसार में पियल आहे उनखां निकिरे। जेको संत सिर्फ़ु उनखे सपना ॾेखारे ऐं निंड कराए, उहो संत बि न आहे। जाॻाए संत उहो आहे, संत उहो जेको जाॻाए।
ऐं हिते संत वरी ॾिसां थो पियो चवंदा हिकु मील थी न ॿ थी वेंदा, टे थी वेंदा, विझेसि खॾे में भरिसां। जीअं धन ईंदो वेंदुसि त छा इहो विनम्र थींदो। भले ई धनपति माण्हू केॾो बि ईअं ॿाहिरों विनम्र हुजे, अंदरों अहंकार अहिड़ो हूंदो अथसि। कंहिं संत चयो आहे सुईअ जे टुंग मां उठ निकिरी वञे, उठ सुईअ जी टुंग मां निकिरी वञे। धनपति अहंकारी कॾहिं बि परमात्मा खे ॼाणी न सघंदो, जंहिंखे धन जो अहंकार आहे। हिकिड़े संत त बिल्कुलु खोले चयो कि धन जो अहंकार अंदरों अहिड़ो हूंदा, ॿाहिरों भले हथ जोड़ींदी झुकंदे, पर अंदरों अकड़ पूरी पूरी विनम्र थी न सघंदी। ईअं नथो चवां सभु, मां धन जी कोई इन चवां धन न हुजे, वरी पाईंदो बि धन वारो ई आहे। वरी अॻिते ॿुधाईंदोमांइ धन वारो ई जंहिंजूं कामनाऊं वासनाऊं सभु पूरियूं थी वियूं, वरी उहो ई हर प्रार्थना में सिर्फ़ु परमात्मा। ग़रीब त सॼी प्रार्थनाउनि में मांगे, उहो चवंदो मां इहो ॾिठो आहे। वरी इन मां वरी धनपति वरी जेको को विरलो वरी चढ़ंदो आहे त इहो ई सही, छो जो न सभु ॾिठे छा रखा धन में, धन हिते ई पियो हूंदो। हे जेको बि मां ऐश अतरत कया मिलियो छा, जॾहिं अहिड़ो वरी अर्थ खां रहत थी वञेसि, पोइ अर्थ सिर्फ़ु पैदा थिएसि परमात्मा जे लाइ, त उहो वरी खटी वञे। बाक़ी उन्हनि में कोई विरलो। त शरीर उन संत पुछईंसि उन खां कंहिंसां प्रेम थियो थी? साईं छा था चओ पिया? जे कंहिंसां प्रेम थियो अथई? परमात्मा तोखे पाइणाया मां, परमात्मा जी ॼाण खपे न। जे हा, जे कंहिंसां प्रेम थियो अथई, तुर बि प्रेम कंहिंसां बि, माउ सां, भाउ सां, भेण सां, ज़ाल सां, धीउ सां, कंहिंसां बि प्रेम। चई साईं इन ई संसार खे छॾे त मां तव्हां ॾे आहियां, इन्हनि खां ई परे थी त मां तव्हां ॾे आहियां। वरी तव्हां चओ था वरी प्रेम कंहिंसां? इहो प्रेम ई त मारे थो, इहो ई त संसार में विझे थो। संत चएसि तूं मां वटि न अचिजांइ, तूं वञी ॿिए कंहिं संत ॾे वञ, मां तोखे न ॾेखारियो। तोखे प्रेम ई न आयो आहे। प्रेम ई त परमात्मा आहे। ऐं प्रेम चालू किथां थींदो आहे? हितां देखो स्वामी साहिब में सलोक आहे, ब्रह्मा प्रेम प्रकाश, बिना प्रेम प्रकाश कंहिंखे थिए की न की, बिना प्रेम प्रकाश। ईअं चवे थो नामदेव कबीर ऐं रविदास, करे ॾिस कल्पतरे स्वामी अनन अभ्यास। त चेतन चिद आकाश प्रगट थे पाण में। परमात्मा हिते ई थी, जेसि ताईं प्रेम तो में न आयो आहे। धनपति प्रेम न करे सघंदो आहे, हुनजो सॼो प्रेम धन में हूंदो आहे। यश वारो माण्हू सॼो ऊर्जा यश में हूंदी अथसि। जंहिं राजनीति आहे उनखे यश खपे, कुर्सी जे मथां कुर्सी, कुर्सी जे मथां कुर्सी। पहिरियों नगर जो थींदो, वरी चवंदो जिले जो थियां, वरी स्टेट जो थियां, वरी केंद्र में पहुचां, वरी राष्ट्रपति प्रधानमंत्री थियां। उनखे ॿियो प्रेम कंहिंसां बि न आहे। धन वारे खे इनखे चवंदा आहिनि धन मध, यश मध, ज्ञान मध, सभु मध ख़राबु, ज्ञान मध बि ख़राबु। जेको शास्त्र यादि करे ऐं पाण में चए मूंखे सभु ईंदो आहे, मूंखे गुरु ग्रंथ साहिब ईंदो आहे, मूंखे रामायण ईंदो आहे, मूंखे भागवत ईंदो आहे, सॼो ॿुधाए, इहो बि मध ख़राबु आहे। जंहिंखे इहे यादि आहिनि, मां प्राय बॉम्बे में ॾिसंदो आहियां, रोटी कंदा आहिनि माण्हुनि जी, महाराज ये बनाना। तो हिकिड़ो महाराज गॾियो, चई यार तूं बि सत्संग करे थो, मूंखे एॾियूं चौपायूं यादि थी, मूंखे सॼो रामायण यादि आहे, सॼो भागवत यादि आहे, मूंखे एॾो ईंदो आहे, मां रोटी थो कयां। मैं मना इहो ईंदो आहे, इहो ई त मारींदो आहे। रोटी तूं करे थो,
इहो भी अहंकार आहे, मूंखे ज्ञान आहे। धन जो भी अहंकार आहे, धन मद, यश मद, ज्ञान मद। बाक़ी हिकिड़ो मद त थींदो ई आहे शराब जो। जेको शराबी आहे उनखे शराब जो मद आहे। जेसि ताईं न मिलेसि चुको तेसि ताईं निंड ई न अचे, फतकी पए। ये कोई भी मद सही न आहे। असली मद हुजे प्रभु प्रेम, जेको प्रेम विनम्रता का सवाइ न ईंदी। जेसि ताईं विनम्रता न आई थी, तुम्हें अंदर निरअहंकारिता न आई आहे, तेसि ताईं उहो प्रेम न ईंदी। त शरीर जो प्रेम, तंहिंखां पोइ वरी हल मथे चढ़ मन जो प्रेम। मन यादि हूंदो आहे, शरीर जे तल ते आहे त मरी मिटी थी, मां न आहियां, पोइ वरी मन सां यादि हूंदो। मन सां यादि भले शरीर सां गॾु न हुजे। हे ॿार वेठा आहिनि, पासे में वेठा आहिनि, अगरि शरीर जे पासे में आहिनि ऐं अंदरि प्रेम कान्हे त कुझु न थींदी। ऐं अमेरिका में वेठो आहे कोई, शरीर सां गॾु न आहे, अमेरिका में अंदरि श्रद्धा अथसि, प्रेम अथसि, उहो हुते खटी वेंदो, पासे वारो वेठल न खटी सघंदो। माना आहे सॼो खेल प्रेम जो, श्रद्धा जो। श्रद्धा आहे पंहिंजो पाण खटंदे तूं ई, खटंदे तूं ई, अकड़ सां भरियल हूंदे, अहंकार हूंदे, महापुरुषनि जी बरसाति त सभ जे मथां पवंदी आहे, पर भरजंदो केरा? जेको खाली डबरो हुजे, मेखलो हुजे, तलाव हुजे, इहे भरजंदा आहिनि। ऐं पहाड़ अकड़ में बीठो आहे, उहो तुर बि न खणंदो आहे, जरासो बि न खणंदो। वरी के माण्हू त चवंदा आहिनि असांखे ईंदो आहे, असांखे ईंदो आहे, असांखे सभु ख़बर आहे। अरे जेसि ताईं विनम्र न थियो आहे, जेसि ताईं झुकियो न आहे, जेसि ताईं समर्पण न थियो आहे, ॿोध न खुलंदी। इहो अकड़ वारो अहंकार त, अकड़ वारो ज्ञान त केॾो बि ठसाठुस भरियल हुजे, इहो मन खे आनंद न ॾेई सघंदे। आनंद तॾहिं आहे जॾहिं माण्हू विनम्र थींदो, समर्पण थींदो, काथे पाण खे मिटाईंदो, काई त जॻह हुजे। ये सभिनी संतनि गुरुअ जी महिमा छो गाई आहे? अंदर में चयूं असां आहियूं ई न। कबीर पंहिंजे गुरुअ जे लाइ बिल्कुलु चए पियो मां न आहियां, सभु उहो ई आहे, सभु उहो थो करे। उहो पार ब्रह्म आहे, उहो जाते काथे आहे, उहो ई ब्रह्मा आहे, उहो ई विष्णु आहे। जेको सलोक ईंदो आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। मां न आहियां, उहो आहे। त पोइ त तुंहिंजे अंदर जा जेके बि ग्रंथियूं थींदी सभु तुंहिंजे अंदरों, ॿाहिरों कुझु बि न ॾींदी, गुरु बि न ॾींदी। मथां ईअं सोचे माण्हू त मूंखे गुरु पोइ ख़ुशि थी करे मूंखे कुझु ॾींदो, तुंहिंजे अंदर में ई आहे, सभु तूं आहे। मथां ईअं सम्झी त ॿाहिरों कुझु मिलंदो, न, मिलंदी तुंहिंजे ई अंदरों, ऐं सॼो खेल तुंहिंजे ई अंदर में आहे, सभु परमात्मा ई तुंहिंजे अंदर में आहे। वो गुरु चवई ईअं तूं परमात्मा आहे, पर जेसि ताईं तूं अहंकार में आहे उहो नज़र न ईंदो। तंहिं करे काथे माण्हू समर्पण थींदो आहे, अंदर में चवंदो आहे मां न आहियां, उहा त मां सम्झां थो ख़बर गुरुअ खे बि न पवंदी आहे। कबीर एॾो ॻाल्हाए पियो, माण्हू चवंसि पिया रामानंद खे, कबीर हो त चए पियो मूंखे काई ख़बर कान्हे, हू गुरुअ जे अंदरों बठी हुनजी भरियल हुई, वञनिसि पिया अंदरों ग्रंथियूं खुलंदियूं। जेॾीमहिल बि कबीर ॻाल्हाए त ईअं माण्हू प्रभावित थी वञे। ऐं पढ़ियल लिखियल पंडा, पंडो पढ़ियल लिखियल सिर्फ़ु कंठ ताईं हूंदो आहे। हिकिड़ो मंडन मिश्र, जंहिंजे नाले सां मंडला आहे, मंडला शहर ॿुधो हूंदो, असांजे पासे ॾे जबलपुर जे पासे ॾे मंडला आहे न,
उतों जो वॾो पंडो हुई केर मंडन मिश्र जंहिंजे नाले सां मंडला थी, उन ॾे शंकराचार्य वियो, ज्ञानी शंकराचार्य पहिरियों वारो। उनजो एॾो उते नालो बि कान, माण्हुनि खे ख़बर कान्हे, मंडन मिश्र जो नालो ॾाढो हुयो। पोइ उहो पुछे पियो त मंडन मिश्र किथे रहंदो आहे, त सभु पिया खिलनि पिया माण्हू, चयो उनजो त घर पधिरो थी, उनजे घर में चारो तरफ़ पखी हूंदा थी जेके ग्रंथनि जा मंत्र पखी चवंदा आहिनि। पधिरो घर थी उनजो, पुछण जी ज़रूरत ई कान्हे, जिथे पखी उॾामंदा ॾिसी ऐं मंत्र चवंदा आहिनि। वियो शंकराचार्य, वञी ॾिठईं उनखे, बराबरि ॾिठईं पंखी मंत्र पिया चवनि, ऐं उहो बि सॼो ज्ञाता हुयो शास्त्रनि जो, ऐं हे ज्ञानी हुयो शंकराचार्य पहिरियों वारो। 35-37 साले में त फुल ज्ञानी थी वियो। 7 साले में ई हो, 7 साल जी उमिरि में हिकिड़ो इहो ई पहिरियों माण्हू मां ॿुधो आहे जेको पहिरियों शंकराचार्य हुयो, जेको पहिरियों, 4 शंकराचार्य हिन महिल आहिनि, जेको पहिरियों थियो आहे। भज गोबिंदम मोड़ मते, जंहिंजो शास्त्र बि आहे। उहो उते वियो, वञी हुनखे चयईंसि तूं भले ई हेॾो वॾो विद्वान आहे, पर तुंहिंजा ही जेके तोता ऐं इहे कबूतर ऐं इहे चवनि था इहे मंत्र, इहे बि पंडा आहिनि, तूं बि पंडो आहे। सिर्फ़ु कंठ ताईं तोखे ॻाल्हाइण थी ऐं मंत्र थी, तुंहिंजो हृदय पिघल कान्हे। उते उनखे ठीस लॻी ॾाढी, बराबरि ज्ञान ताईं आहे, पर अंदरों विनम्र जो ज्ञान न आयोसि। पोइ उनजे ज्ञान सां ई, शंकराचार्य जे ज्ञान सां ई उनजे अंदर जो पोइ ख़बर पईसि अंदरि छा थींदो आहे। ॿाहिरों राम राम चवण सां छा थी वेंदी? तूं केॾो बि राम राम चओ, सॼी उमिरि चओ, न थींदी कुझु बि। सॼी उमिरि तूं माला जप, न थींदी कुझु बि। स्वामी साहिब चयो न, मुख सां राम चवे, मुख सां राम चवे, शांति न अचे जीव खे। मुख सां राम चवे, अन्न पाणीअ जे नाम गिधे, उन बुख की न लहे। नगर पहुंचे की न की, बिना बंद गए, जे गुरगम रहत रहे, त सुखी थे सामी चवे। ईअं राम चवण सां कुझु न थींदो, तूं केॾो बि चओ। माण्हू चवंदा असां भॼन था कयूं, जो भॼन आहे यजन आहे। यजन भॼन थींदो आहे हृदय सां, हृदय सां। हृदय में उहो चवण जी ज़रूरत ई कान्हे, राम चऊं छा? अरे राम ई जॾहिं आहे, संसार ऐं राम हिकु आहे। बसि संसार छाखे चइजे? संसार थी, बसि हिकिड़ी ॻाल्हि में संसार थी, संसार थी मन। उहो छा आहे? कोई माण्हू तुंहिंजे साम्हूं आयो, कंहिंजी तूं हुन सां मदद कई, हाणे माण्हू आहे तोसां राम राम न कयईं, अही सड़ी राम खोर, कल्ह अञा मदद कई त मैं अॼु राम राम बि नथो करे। इहो थी संसार। बसि इहो ई आहे नाम ऐं रूप, इहो ई इनखे विसार। मां ख़ुशि आहियां, मुंहिंजो नालो आहे, इहो ई संसार थी, इहो ई मन थी। हस्ती भांति प्रिय आहे, ॾिसण में अचे थो प्यारो, इहो ई परमात्मा आहे। त शरीर जो तल, मन जो तल, वरी टियों आहे आत्मा जो तल। आत्मा जे तल खे ॼाणी करे पोइ तूं जॾहिं उनखे ॼाती, पंहिंजी आत्मा खे जंहिं ॼातो, त ॿाहिरि वरी केरु आहे? उहो बिल्कुलु चई सघंदो जंहिं अनुभव कयो आहे, हे परमात्मा। ऐं अनुभव पंहिंजो खपे। मां केतिरो बि चवां, केतिरो बि सत्संग ॿुधायां, मुंहिंजे चवण ते न हलजांइ, जेसि ताईं पंहिंजी अनुभूति तुंहिंजी न निकिती आहे। पांडित ज्ञान इहो ई आहे जेकी पंहिंजी अनुभूति न निकिती आहे ऐं लॿाणा थो हणे परमात्मा जे लाइ।
परमात्मा के पाण ॼातो कान अथई ऐं ॿुधाए उहो न माण्हूअ खे प्रभावित करे सघंदो न माण्हूअ खे सम्झाईंदसि। तूं पाण त कर पहिरियों पाण अनुभव करे परमात्मा खे ॻाल्हाईंदे माण्हूअ खे बि सम्झ में ईंदो ऐं तोखे बि आनंद ईंदो। ॼातो आहे आत्मा खे पहिरियों ॼाण, पहिरियों शरीर जो तल, ॿियों मन जो तल, टियों आत्मा जो तल। आत्मा ही परमात्मा है। परमात्मा जॾहिं मुंहिंजे अंदर में उहा तेॾी ॿाहिरि केरु आहे? इहो ई परमात्मा आहे। संसार ऐं परमात्मा कोई अलॻि कान्हे। जंहिं न ॼातो आहे इन संसार सां घृणा कंदो। हो जंहिं ॼातो, चाहे धन हुजेसि, चाहे यश हुजेसि, चाहे कुझु बि हुजेसि, हुनखे लिप न ॾेई सघंदो। भले हूंदुसि धन, पर हुनजे लाइ ईअं हूंदो धन हिकिड़ो, हिनखे छॾिणो छो आहे? ऐं की त वरी या त भोग में लिप्त, की त्याग में लिप्त, की हिनखे छॾे था वञनि, की हिन में भोग में ई बसि उहो लॻा पिया। ॿई ग़लति, न भोगी न त्यागी, विच वारो। धन हिकु उपयोगिता जी शइ आहे। ये धन हिन सां काई घृणा कान्हे। ये छो घृणा कनि? ये उपयोगिता जी शइ आहे, हिते वठी हिते ॾे बसि। वरी घणा माण्हू हिनखे चुमी एॾी त ॾियारी ते पूजा कंदे धन जी पूजा थींदी आहे। इहो बि चई थो छॾियां, ॾियारीअ ते हिन जी पूजा जे तव्हां कयो था ऐं सोचो था पूजा सां ई धन ईंदो आहे, त तव्हां परमात्मा खे न ॼातो। ज़रा सुन, हे हाणे हिनखे मान्यता आहे। हाणे हे मोदी चए हे नोट बंदि, हे बंदि, पोइ त ईअं सभु उछले वेंदो हिते। हाणे 2000 जा नोट बंदि, अॼु खां पोइ 2000 जो नोट हलंदी ई कान। विजुअ खे जेके 200 था ॾियो न, अॼु बि 2000 जा घोरे हुजनि तोखे, तूं ॻोल्हींदो हुतो। हिनखे सिर्फ़ु मान्यता आहे, मोदी जी मान्यता आहे त मञी थो हीरो आहे कंहिं वटि। मान्यता आहे हीरो आहे, ऐं हिते माण्हू ई न हुजनिसि, माण्हू ई हिते न हुजनिसि त उहो हीरो थींदो? माण्हू हुजनि ई न, तोखे कोहिनूर हीरो हुजे। मान्यता आहे न, इहो वधीक त काई शइ कान्हे न। सॼी मान्यता जी शइ आहे। या मान्यता न हुजे त पत्थर छा हूंदो हुननि में? परमात्मा खे जेको ॼाणींदो पोइ पंहिंजा अनुभव निकिरंदसि, भई कहिड़ी शइ छा आहे। इन करे चवंदा आहिनि कानो सुनी झूठ सब, देखा देखी बात। देखा यानी अनुभव। कानो सुनी झूठ सब, देखा देखी बात। देखे देखे देखिए, क्या कंचन क्या कांच। दिस चाहे परमात्मा व्यर्थ चाहे हलो व्यर्थ चाहे सार्थक चाहे। धन व्यर्थ जॾहिं तुंहिंजो पंहिंजो मन चवरावे आहे व्यर्थ, सार्थक न आहे। साथ न जाले बिन भजन, बिखिया सगली शार। हर हर नाम कमावना ए नानक ए धन सार। वन जी याद ही तो साण हलंदे, बाक़ी ये धन संपत्तियों सब इते ही पिया हूंदे। खणी त तूं कुछ भी न वेंदे। अञा तूं आए त कुछ मुट्ठी बांध के आए थे। ॿार ईंदो आहे मुट्ठी बंदि हूंदी अथसि, कुझु खणी ईंदो आहे, चवंदो आहे मां आयो आहियां संसार में। ऐं जेॾी महिल मरंदो आहे कॾहिं ॾिठी तो मोए जी मुट्ठी बंदि हुजे, खुली वेंदसि। ते धन सार्थक आहे, उपयोगिता जी शइ आहे। ऐं जॻहि ॼाणींदे त ईअं बि न चवां तूं हुनखे छॾे ॾींदेसि, बसि सिर्फ़ु आसक्ति न, उपयोगिता। हिते वठी हिते ॾे, बसि इन खां वधीक न। माण्हू ॾट
एकड़ो मरे पियो पैसे वारो, साओ ही न पुन करे, साओ ही न पुन करे। असली महीनो गुजरियो, विझंस पिया पानी, विझंस पिया खीर जरी, मरे ही नहीं। मैं पक्को कोयो पैसे जो लुलो थी। पोते एकड़ो संत आयो, उनके वठी आया। बाबा डॉक्टरन जवाब दिनो हे मरे ही न तो। ईअं असां पर उन ज़ाल ॿार पुट पिया चवनि वञे, डॉक्टरनि चयो उथी बि न सघंदो। पर हिनखे छा आहे, उन जी पुराणी अतीत ॾिठे, सॼो पैसे जो लोभी जेको ईअं पियो आहे चुरे न पियो। उनजे पुट खे चई पैसा पिया थी चई खोड़ आहिनि, चई खणी आ 10 जूं गड्डियूं खणी आ। जंहिंमें ईअं रखियोसि मथां फुकारा पोइ ॾे, चई ॾिस जेको ईअं मरी वियो हाणे फुकारा त इन खां वधीक कनि नी। चई साईं 50 ॿियूं, वरी 50 जूं 100 जूं खणी आ, तॾहिं बि फुकारा पोइ ॾे। संत चईंसि भेणा कोई अथी 5 100 वारा या ॻाढ़ा नोट ई अथी 20,000 या? चई हा साईं उहे बि आहिनि, खणी आओ। जेॾी महिल सभु खणी ईअं मथो पट, हा मारो पिया, मारो पिया, मारो पिया पैसा, मरी वियो। हाणे इहो ॿुधायो त माण्हू ठहनि। अंतकाल जो लक्ष्मी सुमिरे, ऐसी चिंता में जो मरे, सर्प जोन वल वल उतरे, ए माई मेरो गोबिंद नाम न विसरे। पैसनि खे खणी वियो मरी, मारो पिया बि पैसा थिया। पिया चइबो आहे परमात्मा खे मुंहिंजो प्यारो, उहे केरु निकितसि? पैसा। पोइ अहिड़ो माण्हू संसार में जहिड़ो आयो तहिड़ो न आयो। असली थी शरीर जो तल, मन जो तल, आत्मा जो तल। आत्मा जे तल खे ॼाणींदे, परमात्मा खे ॼाणींदे ऐं पाण ॼाण। मुंहिंजे चवण सां बि न, मां बि जेको चवां बता कूड़ चवंदो हुजां, मां बि तव्हांखे भरमाईंदो हुजां, पर तुंहिंजी पंहिंजी अनुभूति त कमु कंदी न। मां केॾो बि चवां, कुझु बि चवां, पंहिंजो अनुभव कर त सार्थक छा आहे ऐं व्यर्थ छा आहे। हाणे हिननि छोकिरे त खेॾनि था वेठा, ऐं हेतिरनि पितरुनि खे थो पाए, हिते ॿीहारे हिते थोरो रखी। हा हे जणिया हिननि ॿारनि खे पायूं था, हिते थोरो हिते विहारीनि, बसि हिते विहारीनि, थोरो अञा हिननि जे मथां सत्संग कंदासीं। विहारे हाणे चुप। अरे हिननि खे हेॾे मुंहुं करे, हेॾे हिननि खे थोरो सम्झाइणो आहे। उहो त न सम्झंदो, हे सम्झी सघे थो। होशियार आहे, वो ॾिसाणे तो निंड करे पियो। अरे निंड थी चई जा, अरे ऐसे बैठो, ऐसे नींद आएगी, थोड़ो थोड़ो पियो। अरे काॾे था वञनि? उथनि छो आहे? 5 मिंट बुख लगी तो थोड़ी बुख सौ। हे जणिया, पर जणे जो कोई अहिड़ो न आहे जेको जणियो माण्हू पाए ऐं जेको ॾींदा आहिनि टोकरी मथे ते, हे कुदाली थी, हे थी लकड़ी जा थोड़ा भरम ऐं संसा, हिते तूं खेती कजांइ ऐं मूं गुरूअ खे खाराइजांइ, वरी इहा पिनी करे अचो अथऊं, वरी माण्हुनि खे बि चइनि खे ॾियोसि पैसा, उहो खणे वरी उहो। इहो जणियो न, जणियो कुझु अहिड़ो न आहे ज़रूरी। सिर्फ़ु असांजी हिकु हिंदू धर्म जी पहिरें ज़माने में त इहा निशानी हुई, हिंदू जणियो पाईंदा ऐं मुस्लमान खतनो कंदा आहिनि। बाक़ी कोई ईअं बि न आहे त कोई विधि निखेध सां माण्हू पाए, विधियुनि सां पाए, कोई इन जी विधि कान्हे का। असली विधि थी थोड़ो घर गृहस्थ में ॿार जणियो उहे ई पाईंदा आहिनि, हे जेके हिन महिल हीअं पाइनि था पिया। घर गृहस्थ में कीअं माण्हू उहो वर्ते। मां 5 ॻाल्हियूं हिननि जे द्वारा असां सभिनि जे लाइ, हिननि जे द्वारा 5 ॻाल्हियूं। असली जणियो उहो ई आहे जेको असांजे जीवन में आचरण थिए। अगर चङी तरह सां ॿुधंदा ऐं काई हिकिड़ी ॻाल्हि इन्हनि जे अंदर में अची वई त उहा हिन जे जीवन जी कमायत आहे। पहिरियों सत्य, ॿार खे
ॿियो कुछ भी न सेखारिजे अञा एॾो भाई हे मंदिर थी, हे टिकाणो थी, हेॾे भॻवान थी, हेॾे हे थी, तूं न ॿुधाए। वो पाण इन ॻाल्हियुनि में हिन ॿार खे सिर्फ़ु पढ़ाए, प्रेम हुजेसि बसि। बाक़ी अगरि ॿारु नंढड़ो आहे, अगरि ॾिंगो आहे त ॾाढो सुठो आहे। ॿारु ॾिंगो ॾाढो सुठो, ऐं जेको ॿारु मां तंग थो थिए ऐं माई चए थी ॾाढो ॾिंगो आहे, ॾाओ हुजेसि, माॾे खणी ईंदी आहे, बाबा हथु लॻाएसि। मां छो? चई मुंहिंजो पुटु ॾिंगो आहे। न कजांइ कॾहिं बि ॾिंगो हुजे ई। अगरि गोबर गणेश लल्लू गोबर गणेश न हुजे ॿार जेको उथ त उथ, वेह त वेह, तव्हां ख़ुशि था थियो पिया, इहो वॾो थींदी कोई हिमत न हूंदसि, कुझु धंधो न करे सघंदी, कुझु बि न करे सघंदी। ऐं ॿारु ॾिंगो ई तेजस्वी थींदो आहे। ॿार जी ऊर्जा आहे, हुनखे जेकी ॾिंगा पए उहा उनजी ऊर्जा, उनजी शक्ति आहे, उहा जेको नचे थो, टपे थो, उधम करे थो, ऐं हर कंहिं ॻाल्हि में न करे, ऐं तव्हां दुखी थींदा आहियो। वो ॿारु थोरो वॾो थिए न करे, न तूं ख़ुशि थी जाए अंदर में, ये दुखी थी माॾे ईंदियूं मायूं त रोज़ ईंदियूं, जेको चईसि न थो करे, मां तूं चरी आहीं, सही थो करे। जेको अॼु न करे थो सुभाणे अहिड़ी हा कंदी, सची हा, उन में इहो तेज आहे। वो जेको हिन महिल विरोध करे थो पियो, इहो वॾे हूंदे ॾिसजांइ छा शेवा थो करे पियो। गोबर गणेश न करे सघंदी, मां ॾिठा आहिनि ॿार गोबर गणेश वॾा थींदा आहिनि न, पोइ लल्लू कुझु बि चईसि, कोई हिमत वारो कमु चईसि न। हिकिड़ी माउ जा ॿ पुट हुया, हिकिड़ो गोबर गणेश ऐं हिकिड़ो ॾिंगो, त उहो वॾे हूंदे ताईं ॾिंगो हुयो, हो गोबर गणेश, मां हिकिड़ो चकर अची किरी पई, वो उते महिल गोबर गणेश वियो डॉक्टर ॾे, डॉक्टर मेरी मम्मी बेहोश हो गई है, ला नहीं पा रहे हैं। अरे हमको देख रहे हो इतने पेशेंट बैठे हुए हैं, हम नहीं चल सकते। वो वियो ॾिठी पंहिंजी माउ खे, काई साधन बि कान, वियो पंहिंजे भाउ ॾिंगे ॾे, चई मम्मी पई आहे बीमार, डॉक्टर न थो करे। चई हाँ मम्मी बीमार आहे। पंहिंजे भाउ खे चई तूं हिते वेह, गोबर खे विहारे उहो ॾिंगो उथियो, वञी उथी करे वियो डॉक्टर खे चई फास्ट एड बॉक्स खण, जल्दी कर फास्ट एड बॉक्स खण। चई छो माना तुंहिंजे भाउ खे मोटायो आहे, हाणे फास्ट एड बॉक्स खणा? चई हिन महिल खण, हे पकड़ेसि कॉलर खे, चई मां हाणे हीअं खणी फिटी कंदुमि, मां जी माउ खे कुझु थियो आहे त सम्झींदो पियो, मां तुंहिंजो सिर खणंदुमि। डॉक्टर बीणाई माण्हू आहे चितो, हिकदमि फास्ट एड बॉक्स खणी करे डॉक्टर खे वठी आयो। चई ॾिसेसि माण्हू खे ॾिठे, थोड़ा पंपिंग कयसि, सुइयूं बि हणे अधु कलाकु लॻो डॉक्टर खे, पसीनो डॉक्टर जो बि निकिरी आयो, हिकु त भउ पियो थिएसि मारे न। वरी जेॾी महिल माउ खे साहु खईं, माउ उथी, डॉक्टर वञी करे हुनजे पुट खे पुठीअ ते हथ रखियसि, वेल डन बॉय, वेल डन। अगर अब आपसे मैं गुस्सा नहीं हूँ, मैं खुश हूँ। अगर आप नहीं ले आते तो तुम्हारी माँ मर जाती। इसका बीपी पूरा खत्म हो चुका था। मैं गुस्सा नहीं हूँ, मैं खुश हूँ। और यो गोबर गणेश मम्मी बीमार उठ इनके चइजे हिम्मत। अरे मुंहिंजी माउ भला कुछ थी वञे, डॉक्टर पाण शाबाश ॾिने, डॉक्टर के क्रोध न, डॉक्टर समझियो, पर अहिड़ा तेजस्वी हुजनि न ॿार। हाँ तव्हां रो थियूं मन माॾे थी वठी ॾाओ करीस, न कंदोमांसि ॾाओ, मां अञा ॾिंगो कंदोमांसि। अरे इहो ई वॾे हूंदे वरी वेठा त न आहिनि न ॿार, पोइ वरी ब्लैकमेल कंदा आहिनि, बाबा ने क्या बोला था, माई बाबा हाणे तो कथा खई आ, हाणे ब्लैकमेल तो करे, तुर तो थे, ये लेके दो, बाबा ने क्या बोला था। मां चवंदा आहियां ॿारनि जी इच्छाऊं बि पूरी कयो। हाणे त हो अचे पंहिंजे माउ पीउ वेठा त खिलनि ई था पिया टेक। सत्य सच ॻाल्हाए, संतोष प्रारब्ध अनुसार जेको असांखे मिलियो आहे, घर शरीर ऐं धन, इनखे चइजे संतोष। सत्य संतोष सरल। जेके ईअं ॿार हे वॾा थिया आहिनि त हाणे
थोड़ा जटिलता जेके आहे अॼु ॿुधंदो जेको माण्हू न ॻाल्हाईंदो आहे, मतिलबु माउ सां न ॻाल्हाईंदो आहे, पीउ सां न ॻाल्हाईंदो आहे, भेण पंहिंजी भेण सां न ॻाल्हाईंदी आहे, पंहिंजी माउ सां न ॻाल्हाईंदी आहे, सालनि जा साल। निणान पंहिंजी भाॼाईअ सां साल थी विया आहिनि न ॻाल्हाईंदा, इहे थी जटिल। यानी कंहिं ॻाल्हि ते रुठा त जटिल न थींदो आहे। थियो कुछ तेज थोड़ी देर जे लाइ, वरी पोइ कंहिंखे बि चईसि चलो बेटे खाना खाए, हाँ चलो। बाक़ी अब तो चवंदा आहिनि हाणे हिनखे केरु मनाईंदो, हे त साल खनि कंहिंसां न ॻाल्हाए, पुटु पीउ सां न ॻाल्हाए ऐं पीउ पुट सां न ॻाल्हाए, हे असांजे लाइ बि आहे जटिल न थिए। माण्हू सरल हुजे, भले अचे कुझु बि घर गृहस्था चूड़ियूं खड़कंदियूं, झगड़ो थींदो, बस 2 मिनट 5 मिनट, अब चलो, हाँ चलो हो गया, जो भी हो गया, इनके चवंदा आहिनि सरल। न हाणे त साईं हाणे बस हाणे जेसि ताईं हिनखे मना आहे, तेल लॻाईसीं, असली टीन खणी आहे तेल जी, त हिनखे मनाई। उहो जटिल न हुजे, सरल हुजे। पहिरियों सत्य, ॿियों संतोष, टियों सरल, चौथों क्षमा। हाणे जेके असां वॾा आहियूं पाण में, असां इहा ॻाल्हि सम्झूं कोई ग़लती थी वई आहे ऐं हुन सां असां वैर या घृणा करे वेठा आहियूं। अॼु हे ॿार हमारे अचनि था, साईं जी हमारे अंकल हैं, उससे पप्पा बात नहीं करते, हमारे अंकल हैं। अॼु ये ॿार सालनि जा सड़ियल भाउर अलॻि, उन्हनि खे ॿार हे मिलाइनि था, चवनि था हमारे अंकल है, हमारे घर में नहीं आते, हम कुछ जन्मदिन मनाते हैं, शादी करते हैं, वो नहीं आते, हमारे अंकल है। वो ॿारनि खे दुख थो थिए ऐं वॾो माण्हू बणिजी वेठो आहे, चई ग़लती कई आहे क्षमा न कंदोमांसि। अॼु हे ॿार सम्झनि था असांजो अंकल आहे, उनखे वठी करे मिलाइण जी कोशिशि कनि था। त चौथों क्षमा ऐं पंजों हाणे असांजे लाइ हे ॿार सम्झनि न सम्झनि, पंजों आहे समर्पण। समर्पण यानी मां मेरी न करण वारो उहो ई आहे। पहिरियों संतोष, पहिरियों सत्य, ॿियों संतोष, टियों सरल, चौथों क्षमा, पंहिंजो समर्पण। सुने आएगा? सत्य, संतोष, सरल, क्षमा और इसको आएगा, ये सुन लिया। तुमको आएगा? हाँ हाँ बताओ। बस 5 ही बताओ। पहला सरल, दूसरा संतोष, तीसरा नहीं सत्य, पहला सत्य, दूसरा संतोष, तीसरा सरल, चौथा क्षमा, 5वां समर्पण।